जो रिज़ल्ट ॿुधी टीएम जो जेको सिंध पुलिस कमीशन में असां नौजवान अपीयर थियासीं, जेके नौजवान अपीयर थिया उन्होंने ॾींहं राति महिनत करे निंडूं फिटाए तयारी कई त इंशा अल्लाह ताला सिंध पुलिस कमीशन में पास थींदासीं। पर जॾहिं रिज़ल्ट आयो ख़बर ई न पई त ही केॾां आया, के कीअं पास थी विया। सभु सरमाएदारनि जा माण्हू पैसा 30-40 लख भरे सीटूं विकिरो कयूं वयूं ऐं उन्हनि खे पास कयो वियो। आख़िर असांजी सिंध में को त सिंध जो वाली वारस आहे जंहिं इदारे में ॾिसो करप्शन। हाणे असां नौजवान जेके जिन तयारियूं कयूं नौजवाननि ॾींहं राति लाइब्रेरी में रही करे बुख उन ते ग़रीब माण्हू जेको मक़सदु हुयो त असां कमीशन जो इम्तिहान ॾींदासीं त पास थींदासीं, पर उन्हनि सां बि ज़ुल्म करे सीटूं विकिरो कयूं वयूं ऐं 30-40 लख वठी करे पैसा पंहिंजा मन माण्हू पास कराया विया। पोइ इहे इदारा बंदि कयो न। इहे इन्हनि इदारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? ग़रीबनि खे मारे छॾियो। ग़रीबनि जो को हर हिकु शागिर्द मायूस आहे त हाणे डिग्रियूं असां फाड़ियूं छा? पोइ स्कूल बंदि कयो न। इहे सिंध जा जेके वेठा आहियो सुठियुनि कोर्सनि ते 2008-9 में कमीशन थी, उन बि तक़रीबन सीटूं विकिरो कई वयूं। जेके बि कमीशन थियूं आहिनि उन में सीटूं विकिरो। इन ख़बर बि असांजी चीफ जस्टिस साहिबु सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं रिक्वेस्ट आहे नोटिस वठे ऐं सिंध पुलिस कमीशन चेयरमैन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं रीचेक पेपर कया वञनि त जीअं ग़रीब शागिर्दनि सां इंसाफ़ थिए ऐं जेके पैसा भरे नाल ऑफिसर थियनि था उहे कीअं ऑफिस में कमु कंदा? उहे त वरी लुटमार कंदा। जेके 30-40 लख भरे अचनि सीट वठनि टीएम जी, मुख़्तियार जी, जेके बि सीटूं आहिनि सिंध पुलिस खे पोइ तालो लॻो वञे, ताला हणायो। तंहिंजे करे असांजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे, जेके असांजा लीडर आहिनि, ख़ुदा रा कुझु त सिंध ते रहम कयो ऐं ग़रीबनि सां इंसाफ़ कयो। जेकॾहिं ईअं ई थियो त पोइ हे यूनिवर्सिटी खे बि ताला हणो। छाजी पढ़ाई? पोइ जेको हुजे माना पैसे वारो बाबा नालनि खे पैसनि ते सीटूं ॾेई ऑफिसर कयो। पोइ त लुटमार कंदो, साॻियो उहो ग़रीबनि ते ज़ुल्म कंदो, चवंदो त मां 30-40 लख भरिया आहिनि, इहे रिकवर कयां। बाक़ी छाजियूं इहे कमीशनियूं, छाजा इम्तिहान ड्रामा, छाजियूं यूनिवर्सिटियूं, छाजा स्कूल? पोइ हणो न ताला हिननि खे। कुझु रहम कयो, सिंध ते कुझु रहम कयो। ख़ुदा रा हिकिड़ा जेका भला ज़हन आहिनि उहे होशियार ज़हीन शागिर्द जेके टेस्ट में वेठा उन्हनि खे पक हुई त असां 80-80 मार्क खणंदासीं, उन्हनि खे फेल करे जेके नाहाला सरमाएदार हुया पैसा भरे 30-40 लख उन्हनि खे तव्हां सीटूं ॾियो। बराए महिरबानी करे चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिक्वेस्ट आहे त इहे इन जी इंक्वायरी कराई वञे सिंध पुलिस कमीशन जी। हर भेरे सदाईं ईअं थींदो आहे पर को अमल नथो थिए। असांजी रिक्वेस्ट आहे त जल्द जल्द इहा इंक्वायरी कई वञे ऐं 2008 खां इंक्वायरी कई वञे। जेके पेपर थिया आहिनि उन में जेके लेक्चर थिया उन्हनि में पैसनि ते सीटूं खपाई वयूं, 20 लख 15 लख। सिंध पुलिस ते हाणे असांजो को यकीन न आहे। बराए महिरबानी करे हिन खे ताला हणो, न त इहे नाल ऑफिसर ॿिया पैसनि ते भर्ती थींदा। पोइ ग़रीबनि सां ज़ुल्म थींदो पियो। जेको पैसो भरे ईंदो महिरबानी।